दहशतगर्दनि बर्तानिया जे शहर मांचेस्टर खे उन वक़्तु रत सां विंझारे छॾियो जंहिं वक़्तु मांचेस्टर में यूरोप जे सभ खां वॾे एरिना में अमेरिकी गुलकारा आरियाना ग्रांडे जो कंसर्ट हलंदड़ हो। बर्तानी पुलिस मूजिबि मांचेस्टर एरिना जे सिटी सेंटर में अमेरिकी गुलकारा आरियाना ग्रांडे जे कंसर्ट दौरान हिकु ज़ोरदार धमाको कयो, जंहिंखां पोइ हर तरफ़ रुगो दाहूं ऐं कूकूं हुयूं, लाश हुआ ऐं ज़ख़्मी हुआ ऐं कंसर्ट में शरीक माण्हू रुगो हेॾां खां होॾां डोड़ी रहिया हुआ। धमाके खां पोइ फौरी तौर ते ज़ख़्मियुनि खे एम्बुलेंसनि वसीले इस्पतालुनि पहुचायो वियो। मांचेस्टर शहर में इमरजेंसी लागू कई वई ऐं सिक्योरिटी रेड हाई अलर्ट पिणु जारी कयो वियो। बर्तानी पुलिस मूजिबि धमाको एरिना जे मरकज़ी दरवाज़े जे भरिसां थियो आहे। उन वक़्तु कंसर्ट में 20,000 खां वधीक माण्हू मौजूद हुआ। बर्तानवी पुलिस मूजिबि वाक़े वारे हंधि तां शकी डिवाइस पिणु मिली आहे जंहिं वसीले इम्कानी तौर ते धमाको कयो वियो। सिक्योरिटी इदारनि पारां वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। उन खां सवाइ बर्तानवी मीडिया ख़दशो ॾेखारियो आहे त धमाको आपघाती बि थी सघे थो। धमाके खां पोइ हेलीकॉप्टर वसीले मुतासिर इलाइक़े जी निगरानी पिणु कई वई ऐं भरिसां ई मौजूद विक्टोरिया रेलवे स्टेशन ते गाॾियुनि जी अचवञ खे बि रोकियो वियो, जॾहिं त शहरनि खे वाक़े वारी जाइ तां परे रहण जी पिणु हिदायत कई वई। मांचेस्टर पुलिस पारां जारी कयल बयान मूजिबि खेनि राति जो 10:35 ते अमेरिकी गुलकारा आरियाना ग्रांडे जे कंसर्ट वारी जाइ तां धमाके जो आवाज़ ॿुधण में आयो। ॿिए पासे बर्तानवी वज़ीर आज़म थेरेसा मे वाक़े खे नफ़रत जोॻो करार ॾींदे उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं पंहिंजी चूंड मुहिम खे बि मुअतल करे छॾियो। संदसि चवणो त मांचेस्टर वाक़ियो दहशतगर्दी ऐं सख़्त मज़म्मत जोॻो आहे। हिन धमाके में मारिजी वियल ऐं ज़ख़्मियुनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार पिणु कयो। हुन चयो त मांचेस्टर एरिना वाक़े जा सभु तफ़सील ॼाणण लाइ जांच जारी आहे। धमाके खां पोइ बर्तानिया जे कंज़र्वेटिव पार्टी पारां बि चूंड मुहिम मुलतवी कई आहे, जॾहिं त बर्तानिया में 8 जून ते आम चूंडूं थी रहियूं आहिनि।